इंपॉर्टेंट बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर से। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन के लाॾाणे ते दुख जो इज़हार कियो आहे। तलत हुसैन रुगो अदाकारी न पर एक इदारो हो। तलत हुसैन तख्लीकी सलाहियतुनि जो मीनार ऐं सकाफ़ती क़दरनि जो हक़ीक़ी सफ़ीर हो। फ़न जी दुनिया में तलत हुसैन जी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। शर्जील इनाम मेमण पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन जे घरवादनि सां ताज़ियत जो इज़हार भी कियो आहे। अहम ख़बर आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। तलत हुसैन रुगो अदाकारी न पर एक इदारो हो। तलत हुसैन तख्लीकी सलाहियतुनि जो मीनार ऐं सकाफ़ती क़दरनि जो हक़ीक़ी सफ़ीर हो। फ़न जी दुनिया में तलत हुसैन जी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। शर्जील इनाम मेमण पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन जे घरवादनि सां ताज़ियत जो इज़हार पिणु कयो वियो आहे। लाइन ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ुबैर, सॼे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मारूफ़ अदाकार तलत हुसैन के इंतकाल पे इज़हार ताज़ियत कई है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे तलत हुसैन सिर्फ़ अदाकार न पर हू हिकु इदारो हुयो। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे तलत हुसैन तख्लीकी सलाहियतूं ऐं मीनार हुयो। इहो बि चयो आहे त सकाफ़ती इक़्तिदार में हक़ीक़ी सफ़ीर हो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त फ़न जी दुनिया में तलत हुसैन जूं ख़िदमतूं जेके आहिनि हमेशह यादि रखियूं वेंदियूं। शर्जील इनाम मेमण इहो बि चयो आहे त लेजेंड अदाकार तलत हुसैन जे अहिड़े साननि सां जेको वारिस आहे उन्हनि सां इज़हार ताज़ियत करियां थो। ऐं इहो बि चयो आहे त अल्लाह पाक मरहूम अदाकार खे मग़फ़िरत ऐं लवाज़िम खे सबुर अता फ़रमाए। ठीक है, मां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।